ओ मुझा रब, अरे हथ तो परे कर का असा मिस्कीन नंढे भी रहम जी नज़र हाणे देखो रोज़ीअ जो ज़रियो ओ पेट भरे त टुकुर खाऊं। वेले वेले ते आवाह वेले वेले ते आवाह असा पूरा थी एडे एडे और एलकार यो ॾींहं जो पतियूं ॿारियूं काढ़े थो वञे पियो। बसरा सरदार सही माण्हू न आहे, सॼे ॻोठ में उनखे हिकिड़ो माण्हू तो लाइक़ नज़र अचे। वरी थियो छा आहे जो ॾींहं ॾिठे जो पतियूं ॿारियूं थो वञे पियो। मां सरदार साईं खे साबित करे ॾेखारींदुसि त रुगो हाशिम खान न पर मां बि हिन ॻोठ में लाइक़ माण्हू आहियां। बंदूक मुंहिंजे कद खां बि वॾी आहे, न त हाशिम वारा कम मां बि करे सघां थो। उहो त सही आहे, पर हींअर कहिड़े कम सां निकितो आहे। मां वञा थो खुदा बख़्शे पुट जमाल खे ॻोल्हण। ॾींहं ॾिठे जो लाइट ॿारे थो ॻोल्हण वञे तूं जमाल खे। छटखोरीअ जी बीमारी त राति जो थींदी आहे सिजल थिए खां पोइ। तोखे ॾींहं ॾिठे जो कहिड़े अंधकार वतो आहे जो लाइट ॿारियूं थी वञे। हा छो त सरदार साईं हाशिम खे चयो आहे त जमाल खे ॻोल्हे अचु। उन खां अॻु जो हाशिम जमाल खे ॻोल्हे अचे, जमाल खे मां ॻोल्हे ईंदुसि ऐं सरदार साईं खे चवंदुसि त असां बि कंहिंखां घटि न आहियूं। बेशक तूं पंहिंजो मट पाण आहे, पर बेगा जमाल खे ॻोल्हींदे काथे? हाँ बसरा इहो त मूं सोचो ई न आहे। जाई चवंदा आहिनि त हर मर्द जी कामयाबी में औरत जो हथ हूंदो आहे। मुंहिंजी कामयाबी में बि बसरा तुंहिंजो हथ आहे। बसरा तुंहिंजा फ़कीर बि फिरंदा था वञनि, तूं ई फ़कीरनि खां पुछी ॿुधा त जमाल किथे हूंदो। ओ आचर्या खरिया फ़कीर को पाणनि खे ॻोल्हींदा वतंदा आहिनि छा? त पोइ बाक़ी वांदा छो पिया फिरनि? फ़कीर बि सही माण्हू न आहिनि। हाणे मां जमाल खे किथां ॻोल्हियां? पहिरियों तूं पंहिंजो पटको त ॻोल्ह, पोइ ॻोल्ह जाए जमाल खे। हाँ पटको? मुंहिंजो पटको किथे आहे? बसरा मुआरो पटको किथे आहे? जल्दी ॿुधाए। ओ मां अकुल जा अथा मथे ते त हथ हण पाजे ते। हाँ पयो बसरा पटको त मूंखे ॿधो पियो आहे। तूं बि कहिड़ियूं शयूं किथे रखे थी छॾी ख़बर ई कान थी पए। हाणे वञी रखड़े में रख बचाव कर, मथे ते पयल पटको कोन थो लभेसि। हलियो आ जमाल खे ॻोल्हण। हाज़ुर बसरा। भले लालण तुझी लोट मुआरी ससु बि पुटु ॼणियो हो, तीरनि ते पासा ॾिनियूं हई, राजनि में मिठाइयूं विरहायूं हूंदई। ॼणे मां मुहकारू करण हाणे बि पुटु आहे। बसरा जहिड़ी कचे तड़ी पकी मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन। कुझु निभायो त से कुझु निभाए वेंदा। अदी तोखे याद आ तुंहिंजी सहेली अमीना जंहिंखे तो चूड़ियूं बि ॾिनियूं हुयूं? संदसि भाउ जमाल वीचारी खे शक जे बुनियाद ते मारे छॾियो। हाँ अमीना मुझे ॾाढी सुठी साहेड़ी हुई, बेचारी बेगुनाह मारजी वई। अल्लाह साईं उनखे जन्नत में जाइ ॾे। ममड़ियूं अॼु भला तव्हांखे अमीना कीअं यादि अची वई आहे? ईअं ई चाची, हुनजो भाउ जमाल जे अमीना खे मारियो हो न, मूं हुनखे ॾिठो। तो जमाल खे किथे ॾिठो? दरगाह ते। ईअं चओ न त जमाल खे पई यादि करी, मां बि चवां अॼु अमीना लाइ कीअं हीअं फाटो अथसि। मां थी पई आहियां बेवस, न त जमाल खे आणे तुंहिंजे अॻियां विहारे। तोभा चाची तोभा, ॻाल्हि खे किथे वञी पुॼाई? अञा पुराणियूं आदतूं कोन वयूं अथई छा? आलिया तो अञा असांजी चाची जा रंग ॾिठा काथे? वॾी चोटऊं चोट अथई, जुमिलो अहिड़ो वात मां कढंदी आहे जहिड़ी चमाट वहाए कढंदी आहे। हाणे ईअं कोन थींदो अदी, मां सूरन में सड़ी लाल थी निकिती आहियां। मां हाणे उहा आलिया न आहियां जेके हर ज़ुल्म सब्र सां सही वेंदी हुई। हा हा डंडो खण मूं ते, करीम रत में ॻाढ़ो मुड़ी छो थी? सच चवण जी उहा ई आदत अथम, मुड़ा न थी। चाची मता भूल हुजई, वक्त अचण ते डंडो बि खणी सघां थी। हाणे मां पंहिंजी भेनरुनि ते तुंहिंजा ये तीरन जहिड़ा गुस्सा बर्दाश्त कोन कंदसि।
इन करे सोचे समझी ॻाल्हाईंदी कर। चुप कर आलिया, तुम भी कैसा थी ॻाल्हाई? गांव कॾहिं हंजे जी चाल हलियो आ जो चाची असां सां मिठो ॻाल्हाईंदी। छोरियूं त छितियूं थियूं आहिनि, ॻाल्हाए त विची मां थियूं वठनि। हाणे टिली थियूं आहिनि, टे घटि कीअं कंदियूं? ज़रीना करे त करे छा? ज़रीना वञी कम करे, सुबुह जा थांव भी इन महिल ताईं पया आहिनि। हा हा मां कंदसि, ॿियो वरी तव्हां कंदियूं आहियो छा कमकार? सॼो ॾींहुं मां रुॻो घर खे लॻी पई आहियां बसि। कंदी ॼण चाची घर जो कमकार, असां त वेठियूं हूंदियूं आहियूं। तू चुप कर ससी ऐं मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। आईंदा जमाल जो नालो न वठिजांइ, छो त धारे मर्द जो नालो असांजी ज़ुबान ते सुठो कोन थो लॻे। हीअ त असांजी सॻी चाची हुई, जॾहिं बि भड़को खाई बाहि कढियाई। जेकॾहिं ॿाहिरीं कंहिं ॿुधो न त 100 सवाल उथंदा। इन जे करे मिठी बि माठ त मुठी बि माठ। हा दी, मूं बस कई। ससुई, किथे चाची? सच त न पई चए? तो आयो है। मां तोखां तो पुछा छो आयो है हिते? मूं तोखे चयो हो न त तुंहिंजे लाइ हवेली जा दरवाजा बंदि आहिनि। पोइ छो आयो है हिते? चाचा साईं, दिलदार मरी वियो। मुझे का भी खबर ना है त दिलदार छो मरी वियो, कीअं मरी वियो। खामोश, बदतमीज, चुप चुप कर, छो चुप कया? तुझा अच्छा करा छो न पतरा कया चाचा साईं? सरदार ज़ादो वञी तूड़ पाए। मां तव्हां खां हिकु आम माण्हू जी हैसियत सां इंसाफ़ थो घुरां। तव्हांखे इंसाफ़ ॾियणो पवंदो, छो त तव्हां पाण ई चवंदा आहियो त तव्हां गोल जा सचा ऐं वाइदे जा पक्का आहियो। हाशिम ख़ान, हिनखे ॿाहिरि वठी वञ, न त ही मुंहिंजा पिरकार पतरा करे छॾींदो। ईअं न सरदार साईं, जेकॾहिं तो मुंहिंजे अदल ते आंगुर खईं आ त पोइ फरियादी बणिजी अच। सरदार शाह ज़मान जो तोसां वाइदो आ, तोसां इंसाफ़ थींदो। मां दूर थी आयो आहियां ऐं मूंखे ख़बर आ त दिलदार जा कातिल केर आहिनि। जेकॾहिं तोखे ख़बर आ त दिलदार जो कातिल केर आ, अरे पोइ ॿुधाई छो नथो? चाचा साईं, तुंहिंजो ही हाशिम कूड़ थो ॻाल्हाई। बाबल साईं, मूं वटि 3 शाहिद आहिनि जिन शामीर खे दिलदार जो खून कंदे ॾिठो आ। जेकॾहिं तो वटि को शाहिद आहे त मुंहिंजे मथां बीहार। तू कूड़ थो ॻाल्हाई हाशिम, कूड़ तू थो ॻाल्हाई। मूं वटि शाहिद आहिनि, सबूत आ, पर मां रुॻो ख़ामोश इन करे हुयुसि त तूं सरदार शाह ज़मान जो रत आहीं। पर अॼु तो मूंखे मजबूर करे छॾियो आ।
तंहिं करे मूं इहो राज़ खोलियो आहे। हाणे वञ शामिर खान, हाणे तो वञ, सुभाणे फरियादी बणिजी अचिजांइ। ही सरदार शाह ज़मान तोसां इंसाफ़ कंदो, छो त मां गोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहियां। हल हल। जावेद, असांखे पूरो पूरो शक आहे त तूं शाह ज़मान जो मुख़बर आहीं। उन करे तोखे असांजो शक दूर करणो पवंदो। सही साबित थियो आहे ऐं मां चाहियां थो त तूं असांजे लाइ मुख़बरी कंदो रह। हाणे इहो मुमकिन न आहे वॾे रास, छो त मां हाणे तव्हांखे उतां जी का बि ख़बर न ॾेई सघंदुसि। छो? हिन करे जो असां तो ते शक कयो। वॾे रास, तव्हां पंहिंजी जाइ ते सही आहे ऐं इहो सोचण बि तव्हांजो हक़ आहे त केरु तव्हांजो गद्दार आहे ऐं केरु वफ़ादार। त पोइ असांजे लाइ मुख़बरी छो न कंदे? वो इन करे मूंखे ख़बरूं ॾियण वारो शाह ज़मान जो हमराह क़तल थी चुको आहे। हाणे उतां जूं ख़बरूं मूंखे केरु ॾींदो? मां त कंहिंखे सुञाणा बि नथो। त पोइ को ॿियो माण्हू पैदा कर जेको उतां जूं ख़बरूं तोखे ॿुधाए। पोइ उनजे लाइ मूंखे उन्हनि जे ॻोठ वञणो पवंदो ऐं उन्हनि सां मेलजोल रखणो पवंदो। जेकॾहिं मां ईअं कयो त पोइ तव्हां मूंखे गद्दार सम्झो। ठीकु आहे जावेद, तूं भली हल, पर असीं तुंहिंजो हिकिड़ो वॾो इम्तिहान वठंदासीं ऐं पोइ ई को फ़ैसिलो कंदासीं। जी वॾे रस, मां हर इम्तिहान ॾियण लाइ तयारु आहियां ऐं तव्हांजे मथां सिर घुरींदे फ़ख्रु महसूसु कंदुसि। तुंहिंजो सिर मां ई खणंदुसि दरिया खान, मां ई। दादा जी जी हिकड़ी ॻाल्हि ॿुधाए। हिकड़ी छो बच्चो ॿ हा हिकड़ी हींअर त ॿुधाए, ॿी वरी 4 कलाक न पोइ। चङो ॿुधाए मुंहिंजा भाउ ॿुधा। दादा भली असांखे माण्हू टाप जो लोफर सम्झनि पर आहियूं असां वॾा मुड़ुस माण्हू। असां मुड़ुस माण्हू आहियूं? मूंखे ख़बर ई कान्हे का। मुड़ुस माण्हू आहियूं तॾहिं त पंहिंजे ॻोठ में वेठा आहियूं, न त शमीर खान जहिड़ा भाड़िया हुजूं हा त दरिया खान जे ॻोठ वञूं हा टांगे ते चढ़ी। इन शमीर वॾो किन कयो अथई, वॾो किन कोठे ते चढ़ी मरी वञे न, पर दुश्मन जे दर ते न वञे हा। दादा सभु माण्हू असां जहिड़ा अखर वारा न हूंदा। माण्हुनि खे ॿाहिरां रुॻो फूशर अथई, बाक़ी हाल पूरा अथनि ऐं कोठे ते चढ़ी। दादा शमीर खान दरिया खान जे दर ते वियो आहे, हाणे जॾहिं ॻोठ मोटंदो त कहिड़ी इज़त ॾींदुसि टांगे ते चढ़ी। अरे इस दरिया खान ऐं थोरी जुठियूं कयूं आहिनि, छा न कयो अथसि। हाशिम खान जा नग खणी विया, इन वधे कहिड़ो कहर थींदो ऐं कोठे ते चढ़ी। अहिड़े बेकार माण्हू वटि वञण गैरत वारे माण्हू जो कमु न आहे, टांगे ते चढ़ी। पर शमीर त इहो कमु कयो आहे न, खेसि केरु चवे ऐं कोठे ते चढ़ी। दादा केरु चवेसि या न चवेसि पर सम्झे सभु को थो टांगे ते चढ़ी। अदा नठा
ऐं छॾ पराई ने पच रखे ऐं केर ॿुधी न वठे वरी न रईस शमीर खे ख़बर पई त पोइ कम थींदो कोठे ते चढ़ी। ठीकु आहे दा, कुझु त अंदर जी आह पलीसी टांगे ते चढ़ी। ऐं हल त हलूं पाण बसि हल। हाशिम केड़ी गाल मुंझायो थी, छो परेशान है? हाणे तूं वञी पंहिंजो कमु कर। ये राजदारी जा मसला तोखे सम्झ में कोन ईंदा। मूंखे कंहिंजी तलाश आहे। छो कोन समझ में ईंदा? मां का राज खां ॿाहिरि थी रहां छा? ज़रीना करे त करे छा, मुंहिंजी त केरु ॿुधे ई नथो। मां तुंहिंजी छा ॿुधां? हाँ, कॾहिं बि का चङी ॻाल्हि कई अथई? सॼो ॾींहुं गती थो ॿाहिरि घुमंदो, कॾहिं घर जी सार बि लहंदो कर। पलियो न हिन जहान में न हुन जहान में, तोखे ई सभु कुझु करणो पवंदो। तुंहिंजी मां इहा किरकिर ॿुधण कोन ईंदो आहे। घर में सुकून वठण ईंदो आहे। पर जंहिं मुड़ुस जी तो जहिड़ी ज़ाल हुजे न, उहो जेल में भलो आहे। तौबा कर हाशिम, अल्लाह साईं तोखे पंहिंजी पनाह में रखे। तूं छो जेल में वञी? जेल में वञनि तुंहिंजा दुश्मन। सूरत त केॾी न सुहिणी अथई। काश ज़बान बि एॾी सुहिणी हुजे। हाशिम, मां घर जी वॾी आहियां, इन करे थी घर जो फिक्र कयां। तूं ॿुधी या न ॿुधी, पर मां तोखे ज़ोरी ॿुधाईंदसि। जेकॾहिं तोखे न ॿुधायमि न त सुभाणे वॾो वात फाड़े मूंखे ई मयार ॾींदे। ज़रीना करे त करे छा? जिन छॾे भूत छॾे, पर ज़रीना न छॾे। हाणे ॿुधाए, छा थी ॿुधाइण चाहीं? न, पहिरियां तूं ॿुधाए त तोखे कहिड़ी परेशानी आहे? तौबा तौबा, ख़बर न आहे त मुंहिंजूं मासूम भाटियूं तोसां कीअं थियूं गुज़ारनि। जे ॿुधाइणो अथई त ॿुधाए, न त मां वञां थो उतां किथे। हाशिम खान, ससुई खे इश्क लॻी वियो अथई। ज़रीना, तुझ खुदा जे खौफ छो मुंहिंजे भाइटियुनि जे पोयां पई? हाँ, जमाल जे इश्क में अंधी थी वई अथई छोरी। पर तूं मञींदे ई कोन। पलीअ जो भाउ जो आहीं, ज़रीना करे त करे छा? जमाल? केर जमाल? खुदा बख्श जो पुट, जे पंहिंजी भेण तोसा कारी करे मारी हुई। पर मूंखे इहो त ॿुधाए, ससी जमाल खे ॾिठो किथे? दरगाह ते, ॿियो किथे? छा? दरगाह ते? हा, पर तो बि तो कोन ॿुधायो त तोखे कंहिंजी तलाश आहे? मूंखे बि जमाल जी तलाश आहे। जावेद, अॼु सवेर अची सुम्ही पियो आहीं। बनी त कमु न हुयो छा? क्षमा, बनीअ ते वियो ई न आहियां। वॾे ते उताक ते घुरायो। छो, ख़ैर त आहिनि? अलाह ख़ैर कंदो। दरिया खान खे मूं ते शक आहे त मां हितां जूं ख़बरूं रेशा ज़मान वटि थो पहुचायां। उन्हनि खे इहो शक कीअं पियो? ख़बर न आहे। हाणे छा थींदो? कुझु कोन थींदो क्षमा। हिन वक़्तु मां रेस दरिया खान खे ॻाल्हियुनि में खुटाए आयो आहियां। पर केसीं ताईं? अॼु न सुभाणे दरिया खान खे ख़बर पइजी वेंदी त तूं उन्हनि सां सचो न आहीं। जॾहिं ख़बर पयसि त ॾिठो वेंदो। मूंखे आशिमा वारनि ते पूरो पूरो भरोसो आहे। हू मूंखे अकेलो कॾहिं बि कोन छॾींदा। कुत्ता भौंकन त लठ खणजे, पर सच्चाई जो रस्तो न छॾजे। हा चाचा सालिया, तूं ठीक तो चई। कायर कोन थींदुसि। दरिया खान खे बर्बाद करे
कोई सुख जो साह खणंदुसि। थोरो हिते हसां, मूंखे ख़ौफ़ थी पियो आहे। शमू जो रवैयो बि बदिलल पई ॾिसां। हाणे दरिया ख़ान बि अहिड़ियूं ॻाल्हियूं थो पियो करे। शमा तूं न ॾिज, ज़ुल्म जे ख़ौफ़ खां ज़ालिम जी बैयत करण असांजो वड़ न आहे। जावेद, मार्च था करे विया हूं, महिनत मज़दूरी करे जीव था तॻायूं। अदा हाशिम खे मां चवंदसि त असां बस कईसीं। कफन में शक आ, मौत बरहक आ। ज़िल्लत जी ज़िंदगी खां इज्जत जो मौत बेहतर आहे। चाचे छा चयो? हा जावेद, ॿुधुमि ऐं सम्झी बि वियसि।